IPS Bagan Online Learning, a project of Ghulam Zaman. अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। असां हिन सबक में सिखंदासीं काउंट इफ फार्मूला ऐं सम इफ फार्मूला जो इस्तेमालु, जेकी असांखे ॿुधाईंदा त कंहिं मुलाज़िम केतिरा दफ़ा कमु कयो आहे मुख़्तलिफ़ महीननि में मुख़्तलिफ़ वक़्तनि में, ऐं उन मुख़्तलिफ़ वक़्तनि में केतिरी सेल ॾिनी आहे। हाणे अचो त हिन ते कमु कयूं। एम्प्लॉई आहे अब्दुल ख़ालिक, जनवरी महीने में हिन कमु कयो आहे। सेल ॾिनी आहे हिन 25,000 रुपए जी। उनखां पोइ आहे अब्दुल रहीम, जनवरी महीने में कमु कयो आहे, हिन सेल ॾिनी आहे 15,000 रुपया। ताहिर रहमान, हिन जनवरी महीने में कमु कयो आहे, हिन सेल ॾिनी आहे 10,000 रुपए जी। शबीर जतोई, हिन जनवरी महीने में कमु कयो आहे, सेल ॾिनी आहे 15,000 रुपया। वरी अचो अब्दुल ख़ालिक, हिन जनवरी महीने हिन फेबरवरी महीने में सेल ॾिनी आहे 10,000 रुपए जी। ऐं उनखां पोइ आहे ताहिर रहमान, हिन बि फेबरवरी महीने में सेल ॾिनी आहे 50,000 रुपए जी। ऐं शबीर जतोई, हिन बि फेबरवरी महीने में असांखे सेल ॾिनी आहे 8,000 रुपए जी। वरी अब्दुल ख़ालिक, हिन बि फेबरवरी महीने में असांखे सेल ॾिनी आहे 10,000 रुपए जी। ठीकु, हाणे असां अचूं त ॾिसूं त हिन लिस्ट में ॾिसूं त कहिड़ो मुलाज़िम केतिरा दफ़ा कमु कयो आहे, यानी लिस्ट में हुनजो केतिरा दफ़ा नालो आहे ऐं उनखां पोइ हुनजी टोटल रक़म केतिरी बीहे थी। उनजे लाइ अचो त हाणे पहिरियों असां अब्दुल ख़ालिक एम्प्लॉई खे ॾिसंदासीं त केतिरा दफ़ा कमु कयो आहे। उनजे लाइ असां फार्मूलो इस्तेमालु कंदासीं, बराबरि काउंट इफ लेफ्ट ब्रैकेट। हाणे असां इहे रेंज सिलेक्ट कंदासीं, सेल्स जी सिलेक्ट थी वियो। उनखां पोइ कामा डबल कोटेशन। हाणे असां हिन एम्प्लॉई जो नालो लिखंदासीं, यादि रहे स्पेलिंग दुरुस्त हुजे, कोटेशन ब्रैकेट बंदि, एंटर। अब्दुल ख़ालिक जो 3 दफ़ा नालो अचे थो हिन सॼी लिस्ट में। हीअ आहे सॼी सेल रेंज जंहिंखे असां सिलेक्ट कयोसीं ऐं ॿुधाए थो काउंट इफ फार्मूला त अब्दुल ख़ालिक जेको असां हिते फार्मूले में ॾिनो आहे त उहो हिन लिस्ट में 3 दफ़ा अवेलेबल आहे, यानी हिन 3 दफ़ा सेल ॾिनी आहे। हाणे अचो त असां सम इफ फार्मूला इस्तेमालु करियूं, जेको असांखे ॿुधाईंदो अब्दुल ख़ालिक 3 दफ़नि में जेको कमायो आहे उहो टोटल करे ॿुधाईंदो। अचो बराबरि सम इफ लेफ्ट ब्रैकेट। हाणे असां रेंज नालनि जी सिलेक्ट कंदासीं, उनखां पोइ कामा डबल कोटेशन। हाणे असां नालो ॾींदासीं जंहिं एम्प्लॉई जी असांखे टोटल रक़म खपे, अब्दुल ख़ालिक, वरी डबल कोटेशन कामा। हाणे असां अमाउंट जी रेंज सिलेक्ट कंदासीं, उनखां पोइ ब्रैकेट बंदि, एंटर। हाणे हिते असांखे ॿुधाए थो अब्दुल ख़ालिक जी चूंडियल रक़म गॾु करे टोटल करे ॿुधाए थो 45,000। घणी? 45,000। हिते ॾिसूं, हीअ अब्दुल ख़ालिक 1, हीअ 2, हीअ 3 दफ़ा आहे। लिस्ट में अब्दुल ख़ालिक सिर्फ़ु 3 दफ़ा आहे त हिते 3 दफ़ा ॿुधाई। ऐं हिते असांखे अब्दुल ख़ालिक जी रक़म कढी ॾिनी अथई ॻोल्हे करे, जेका टोटल बीहे थी 45,000 रुपया, जेका 3 दफ़नि में हुन सेल ॾिनी आहे। अब्दुल ख़ालिक हिकु सेल ॾिनी आहे 25,000 ऐं ॿी सेल ॾिनी आहे 10,000 ऐं टी सेल ॾिनी आहे वरी बि 10,000, जेका टोटल बीहे थी 45,000। हीअ असां हिते जेको नालो ॾिनोसीं हिन फार्मूला में, हिते असां जेकॾहिं कंहिं ॿिए एम्प्लॉई जो नालो वठंदासीं त असांखे उनजी रक़म कढी ॾींदो। सो असांखे सिर्फ़ु ख़ालिक जी कढणी, सो ख़ालिक जी कढीसीं। हाणे अचो त असां अब्दुल रहीम जी कढूं। अब्दुल रहीम, इन खे ॾिसूं केतिरा दफ़ा नालो आहे लिस्ट में, यानी केतिरा दफ़ा कमायो आहे। हिन सम रेंज सिलेक्ट कंदासीं, कामा डबल कोटेशन, अब्दुल रहीम डबल कोटेशन ब्रैकेट बंदि, एंटर। अब्दुल रहीम सिर्फ़ु 1 दफ़ो। अचो त हिन जी टोटल रक़म ॾिसूं, सम इफ रेंज सिलेक्ट कंदासीं, कामा डबल कोटेशन, नालो हिते ॾींदासीं त
त जीअं इन माण्हूअ जी असांखे इन एम्प्लॉय जी रक़म टोटल रक़म ॻोल्हे करे कढी ॾे टोटल करे ब्रेकेट बंदि सिर्फ़ु 15,000। ॾिसो अब्दुल रहीम जो नालो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु दफ़ो आहे हिन लिस्ट में ऐं हिन जी कमाई बि हिकु दफ़ो आहे अब्दुल रहीम जी 15,000 जेका असांखे थी ॾिना। अहिड़े हिसाब सां अचो टे एम्प्लॉय आहे ताहा रहमान, हिन जी बि असां ॾिसंदासीं त केतिरी जेका सो यानी हिन में केतिरा दफ़ा लिस्ट में नालो अचे थो। रेंज ॾियोसि कमा डबल कोटेशन ताहा रहमान डबल कोटेशन ब्रैकेट बंदि एंटर। ठीकु, हाणे अचो त ताहा रहमान हिते 2 दफ़ा कमु कयो आहे यानी हिन जो नालो 2 दफ़ा लिस्ट में। हाणे ॾिसूं त हिन जी 2 दफ़नि जी टोटल रक़म घणी आहे बराबरि सम इफ लेफ्ट ब्रैकेट रेंज सिलेक्ट कंदासीं कमा डबल कोटेशन ताहा रहमान कमा डबल कोटेशन डबल कोटेशन उन खां पोइ कमा छो त असांखे अॻिते सेल रेंज सिलेक्ट करणी आहे ब्रैकेट बंदि एंटर। ताहा रहमान टोटल 15,000 कमाया आहिनि 2 दफ़नि में। हाणे अचो आख़िरी एम्प्लॉय आहे असांजो शबीर जतोई। हाणे हिनखे ॾिसूं केतिरा दफ़ा कमु कयो आहे। काउंट इफ रेंज सिलेक्ट कंदासीं नेम लिस्ट जी शबीर जतोई डबल कोटेशन ब्रैकेट बंदि एंटर। 2 दफ़ा हिन बि कमु कयो आहे। हाणे अचो त हिन जी 2 दफ़नि जी टोटल रक़म ॾिसूं घणी आहे बराबरि सम इफ लेफ्ट ब्रैकेट लिस्ट जी यानी नाले जी लिस्ट जी रेंज सिलेक्ट कंदासीं नालो ॾींदासीं वरी शबीर जतोई जी असांखे रक़म कढी ॾे त टोटल घणी बीठी। हाणे असां शबीर जतोई जी रक़म कढंदासीं रेंज ॾींदासीं अमाउंट जी ब्रैकेट बंदि एंटर। टोटल सेल जेका शबीर जतोई ॾिनी आहे उहा आहे 23,000 रुपया। यादि रहे त सम इफ जेको फार्मूलो आहे उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि जी कंहिं मेंशन कयल मुलाज़िम जी रक़म कढी ॾींदो आहे ऐं जेको काउंट इफ आहे उहो मेंशन कयल कंहिं मुलाज़िम जी यानी वर्क यानी उनजो पोरियो केतिरा दफ़ा आहे उहो असांखे ॿुधाईंदो यानी उनजी लिस्ट में केतिरा दफ़ा नालो अचे थो। हाणे अचो हिनखे थोरी वधीक सेटिंग कयूं सिलेक्ट कंट्रोल 1 फॉर्मेट सेल्स बॉक्स खुलींदो यानी डायलॉग बॉक्स खुलींदो उन खां पोइ बॉर्डर वेंदासीं असां बॉक्स में बंदि करे छॾींदासीं मिडल में ईंदासीं लाइन। ठीकु, उन खां पोइ असांजो हीअ बि आहे 1 साइड हीअ आहे असांजो काउंट इफ जो फार्मूलो ऐं हीअ आहे इस्तेमालु कयो सम इफ जो फार्मूलो। असांजा वधीक वीडियोस ॾिसण न विसारींदा जेकी एक्सेल में मुख़्तलिफ़ फार्मूला इस्तेमालु करे सम्झाया वेंदा। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि में शेयर कंदा। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।